मुंहिंजो नालो एडवोकेट साइमा आगा आहे ऐं मां जेको आहे हाई कोर्ट बार हैदराबाद में प्रैक्टिस कंदी आहियां एज़ एन एडवोकेट। ऐं ॿियो त मां लॉ कॉलेज गवर्नमेंट सिंध लॉ कॉलेज में लेक्चरर बि आहियां ऐं इहो ई मुंहिंजो प्रोफाइल आहे। ऐं लाइज़न ऑफिसर बि आहियां मां हिते जी, जेका स्टूडेंट ऐं मैनेजमेंट जे विच में हिकिड़ो ब्रिज हूंदो आहे, उहो सॼो कम बि मां हिते कंदी आहियां कॉलेज में। हुन खां अलावा जेको प्रेज़ेंट इशू जेको जंहिंजे मथां असां ॻाल्हायूं था अॼु, उहो इहो आहे त जीअं ॿारनि जी जेकी हरासमेंट थिए थी असांजे मुल्क में, जिथे ॾिसो असांजी नंढड़ियूं ॿारड़ियूं जेकियूं आहिनि उहो वरी हरास थियनि थियूं। न कॾहिं ॿारड़ियूं आहिनि बल्कि हिन में छोकिरा बि आहिनि पंहिंजा जेका आहिनि, उहो हिन शइ जो शिकार थियनि था। रिसेंटली अहिड़ा काफ़ी सारा केसिस जेका आहिनि उहे थिया आहिनि। जे सिंध में एतिरो वधीक न आहे जेतिरो पंजाब में आहे या ॿिनि शहरनि में आहे, पर हाणे वरी सिंध में बि मुंहिंजे ख़्याल में 5 खां 6 अहिड़ा केसिस रिसेंटली थिया आहिनि जंहिंमें इहा हरासमेंट थी आहे। त मुंहिंजो मैसेज जेको आहे उहो पेरेंट्स खे आहे, जेका हुननि जा वालदेन आहिनि, त उहो पंहिंजी जेकी तरबियत ॿारनि खे घर में ॾींदा आहिनि त थोरी घणी ॿारनि खे ॻाल्हाइण में जेको आहे उहो सम्झाइनि था, बाबा छा कंहिंसां वञिणो आहे, कंहिंसां न आहे वञिणो, केरु हुननि सां मिलणु अचे थो, केरु हुननि सां मिलणु नथो अचे। अवल त जेकी ॿारड़ियूं आहिनि उन्हनि खे घर मां कढियो ई न, जेकी नंढियूं आहिनि ग़ैर ज़रूरी जेका उन्हनि खे घर में न मोकिलियो, न ई अकेलो मोकिलियो उन्हनि खे काथे। त इहो जेका आहे उन में थोरी बहुत एहतियात करनि। ऐं स्कूल में बि जेका आहिनि उहे वञनि थियूं त हुननि खे अकेलो न छॾनि, हुननि सां इहो राब्ते में रहनि था, कंहिंखां अचनि थियूं कंहिंसां वञनि थियूं। ऐं स्कूल जी मैनेजमेंट सां बि राब्ते में रहनि ऐं मैनेजमेंट खे इहा ॻाल्हि ॿुधाइनि ऐं त उहो वरी का अवेयरनेस प्रोग्राम पंहिंजे पंहिंजे स्कूलनि में रखनि, भले उहो प्राइमरी स्कूल हुजे, कॉलेज हुजे या हाई स्कूल हुजे। त असांजी जेकी ॿारड़ियूं आहिनि या ॿार आहिनि, उहो वरी जेकी स्कूल जी लाइफ हूंदी आहे हुन में वरी हूंदा आहिनि त उन्हनि खे न सम्झ पूरी तरीक़े सां हूंदी आहे, न घटि तरीक़े सां हूंदी आहे। त उहो जेको पीरियड उन्हनि जो टीनेजर वारो पीरियड हूंदो आहे, हुन में वरी मोल्डिंग लाइफ हिकिड़ी गुज़ारींदा आहिनि। त जिथे बि तव्हां हुननि खे मोल्ड कंदव उहो उते हलाया वेंदा आहिनि। त पोइ हुननि खे हुन स्टेज ते सम्झाइणु खपे त बाबा तव्हांजे लाइ कहिड़ी शइ सुठी आहे, कहिड़ी शइ सुठी न आहे। त इहा अवेयरनेस अगरि असां स्कूल जी ई सतह ते, कॉलेज जी सतह ते अगरि ॾियूं त मुंहिंजे ख़्याल में हिननि केसिस में घटिताई थी सघे थी। ऐं असां वरी सोसाइटी में या कम्यूनिटी में या रूरल एरियाज़ में वञी करे जेकी हिन ते काफ़ी NGOs बि कमु करनि थियूं, त हुननि जो खे बि मुंहिंजो इहो मैसेज आहे त उहो बि इहे वञी करे रूरल एरियाज़ में इहा अवेयरनेस ॾियनि त कीअं उन्हनि खे पाण खे बचाइणो आहे, कीअं हिन हरासमेंट जो सामनो करिणो आहे। ऐं मुंहिंजी रिक्वेस्ट असांजे जेका पॉलिटिशियंस आहिनि, जेका असांजी हिकिड़ी इंतिज़ामिया आहे, सिटी इंतिज़ामिया आहे, रूरल इंतिज़ामिया आहे, त हुननि खे बि इन्हनि शइ ते कमु करणु खपे। न सिर्फ़ु असांजा सहाफ़ी आहिनि, हुननि जा ॿार न आहिनि, इहे असां सभिनी जा ॿार आहिनि। इहे ॿार ई असांजा असासा आहिनि जेका अॻिते वञी करे असांजे मुल्क खे संभालींदा, असांजे मुल्क खे ॾिसंदा। ऐं असां हिननि खे न संभालंदासीं त पोइ छा कयो असां। त मुंहिंजो मैसेज इहो ई आहे सभिनी खे, त पोइ पंहिंजे ॿारनि खे इहा तरबियत पहिरें त घर में ॾियो, घर में न त स्कूल में ॾियो, स्कूल में न त कम्यूनिटी लेवल ते ॾियो, कम्यूनिटी लेवल ते न त रूरल एरियाज़ में वञो, NGOs ते वञो, त इहा अवेयरनेस ज़रूरु ॾियो। थैंक यू सो मच।